नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। स्टील मिल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमती दौर में हिकिड़ो स्टील मिल जो कारखानो कराची में क़ाइमु कयो वियो। स्टील मिल जेका 2015 खां लाॻीतो बंदि आहे। गैस जी जेका आहे रसद उनजी बंदि कई वई। उन खां बाद में तक़रीबन 40 करोड़ रुपयनि जी वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे मुलाज़मनि जे लाइ ग्रांट ॾींदी रहे थी पई। स्टील मिल जे हवाले सां जेका 19,000 एकड़ ज़मीन आहे उन ते वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां स्पेशल इकनॉमिक ज़ोन या एक्सपोर्ट प्रोसेसिंग अथॉरिटी जेका आहे उहा क़ाइमु करण जे लाइ 3 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। उन कमेटी में सनत ऐं पैदावार जो वफ़ाक़ी वज़ीर, निजकारी जो वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिंध जो वॾो वज़ीर जेके आहिनि उहे मेंबर हूंदा। 19,000 एकड़ ज़मीन जेका आहे सिंध हुकूमत पर्पज़ लाइ ॾिनी। स्टील मिल जॾहिं क़ाइमु कई पई वई, क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त जॾहिं स्टील मिल जेको आहे उहा फंक्शनल न आहे, ऑपरेशनल न आहे, उन जी जॻह ते को ॿियो प्रोजेक्ट जेको आहे शुरू कयो पियो वञे त उन में क़ानूनी तौर ते या जेका 19,000 एकड़ ज़मीन जेका आहे सिंध हुकूमत जी जेका प्रॉपर्टी आहे सिंध हुकूमत तरफ़ां ॾिनी वई स्टील मिल क़ाइमु करण जे लाइ, उहा वापसि क़ानूनी तौर ते सिंध हुकूमत जे हवाले करणी आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन या को ॿियो प्रोजेक्ट जेको आहे क़ाइमु करिणो आहे त उन जे लाइ नए सिरे सां जेका आहे रिक्वेज़ेशन मोकिलणी पवंदी सिंध हुकूमत खे। सिंध हुकूमत जो रेवेन्यू खातो जेको आहे उहो अप्रूवल ॾींदो सिंध हुकूमत, तॾहिं वञी उहा उन ते को ॿियो प्रोजेक्ट लॻी सघे थो। पर वफ़ाक़ी हुकूमत जेका 3 रुकनी कमेटी जोड़ी आहे उन में स्टील मिल जी 19,000 एकड़ जेका ज़मीन आहे उन 19,000 एकड़ ज़मीन मां 54,500 जेका एकड़ ज़मीन आहे उन ते स्टील मिल, 10,000 एकड़ ज़मीन ते सनती प्लांट ऐं रिहाइशी कॉलोनी आहे ऐं 5,000 एकड़ ज़मीन जेका आहे हिन वक़्तु ओपन एरिया जी सूरत जे में मौजूदु आहे। 2015 खां जीअं मां पहिरें इंट्रो में चयो त स्टील मिल जेका आहे बंदि आहे। 40 करोड़ जी ग्रांट जेका आहे उहा ॾिनी वेंदी आहे। इन मां केतिरा ई जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बेदख़ल बि कयो वियो आहे, बेरोज़गार उहे हिन वक़्तु थी चुका आहिनि। 19,000 अॼोके प्रोग्राम में पाण डिस्कस कंदासूं त छा वफ़ाक़ी हुकूमत खे आइनी ऐं क़ानूनी तौर ते अहिड़ो अख़्तियार आहे त उहा सिंध हुकूमत जी ज़मीन बिना कंहिं अप्रूवल जे NOC जे उन ते को नओं प्रोजेक्ट जेको आहे उहो क़ाइमु करे सघे। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब। मीरानी साहब सीनियर तज़ीर निगार आहिनि, इकोनॉमिस्ट बि आहिनि। मीरानी साहब खे प्रोग्राम में असां भलीकार चऊं था। मीरानी साहब, हीउ जेको निगरान वफ़ाक़ी सरकार 3 रुकनी कमेटी क़ाइमु कई आहे स्टील मिल जी 19,000 एकड़ ज़मीन ते स्पेशल इकनॉमिक ज़ोन जेको आहे क़ाइमु करण जे लाइ, अवां इन फ़ैसिले खे कीअं ॾिसो था? छा क़ानूनी तौर ते, आइनी तौर ते क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे अहिड़ो को बि अख़्तियार न आहे जंहिं पर्पज़ जे लाइ सिंध हुकूमत जेका आहे ज़मीन ॾिनी हुई, जॾहिं उहो पर्पज़ ख़तमु थी वञे थो, उहो प्रोजेक्ट ख़तमु थी वञे थो त उहा ज़मीन वापसि सिंध हुकूमत वटि वेंदी। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत खे को नओं प्रोजेक्ट जेको आहे उहो असाइन करिणो आहे या उनखे क़ाइमु करिणो आहे त उनजे लाइ अलॻि तौर ते सिंध हुकूमत सां रुजू करिणो पवंदो। हीअ 19,000 एकड़ ज़मीन जेका वफ़ाक़ी हुकूमत फॿाइण जी हिकिड़ी वॾी साज़िश आहे। अवां इन मामले खे कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि आहे त हिकिड़ो उसूल ॾिसूं, इहो ब्रिटिश गवर्नमेंट जे ड्यूरिंग हिकिड़ो एक्ट पास थियो हुयो लैंड जे रिलेटेड, त जेकॾहिं पब्लिक गुड या पब्लिक जे बेनिफिट लाइ या मुल्क जे पंहिंजो तरक़ीअ जे लाइ या इवन जेकॾहिं हिकिड़ो ख़ैराती अदारो आहे, मिसाल तौर पनवाकल में आहे, लाड़काणे में आहे या कराचीअ में आहे, उहो जेकॾहिं सिंध हुकूमत खां ज़मीन वठे थो ऐं ज़मीन उनखे मिली थी वञे कैबिनेट फ़ैसिले जे ड्यूरिंग, ऐं जेकॾहिं उहो उन पर्पज़ लाइ यूज़ नथो थिए त लाज़मन सिंध गवर्नमेंट खे उहे जेको ज़मीन आहे वापसि करणी आहे या सिंध गवर्नमेंट उनखे बाक़ाइदे बाए कानून जे तहत जेको आहे सो ज़मीन खे वापसि करणी आहे। इहो हिकिड़ो उसूल आहे। इन में मुशरफ जे दौर में अरबाब जॾहिं चीफ मिनिस्टर हो तॾहिं रेलवे जेको सिटी रेलवे जे भरिसां को प्लाट हुया उन ते बि इहो ई साॻियो फॾो हुयो ऐं साॻी नमूने सां, छाकाणि हीउ रुॻो सिंध सां इशू न आहे, सभिनी प्रोविंसिस लाइ आहे। हाणे जॾहिं सिंध हुकूमत स्टील मिल लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे हीअ ज़मीन ॾिनी, उन में काफ़ी वीचारा ॻोठ हुया
उनखे बि डिस्प्लेस कयो वियो। काफ़ी क़िस्म जा माण्हू वीचारा उहे दरपदर थिया, लॾ पलाण थी वई। सिर्फ़ु मक़सदु इहो त हिते जेको आहे सो स्टील मिल थींदी, उहा डेवलप थींदी ऐं स्टील इहो लोह पैदा थींदो, माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, एक्सपोर्ट बि थी सघे थो, टैक्सिस मिलंदियूं ऐं सभु बेनिफिट उहे थिया ऐं मुल्क में टेक्नोलॉजी ईंदी रूस जे तरफ़ां। हैविंग सेड दिस, हाणे जॾहिं उहो 2015 खां पोइ इहो नफ़े में न पई वञे या स्टील मिल नुक़सान में पई वञे त उन में मुख़्तलिफ़ प्रोपोज़ल हुया जेके सिंध गवर्नमेंट बि ॾिना, वफ़ाक़ बि ॾिना, पर उहो इशूज़ हलंदो पियो रहे। हाणे पहिरीं ॻाल्हि आहे त निगरान हुकूमत जे दौर में इहा ज़मीन खे डिस्पोज ऑफ करणो या उनखे ॿिए प्रोजेक्ट में इस्तेमालु करण लाइ छा इन्हनि खे मैंडेट आहे या न, इहो जेको पहिरियों आहे त डेफिनेटली उनखे न आहे। ही तमामु वॾो पॉलिसी इशू आहे। तसवर कयो त 19,000 एकड़ ज़मीन कराचीअ जे हब में समुंड जे मथां इहा का नंढी ॻाल्हि कोन्हे का। ऐं उन खां पोइ ओचितो इहो वफ़ाक़ी हुकूमत इहो फ़ैसिलो कयो त हिन खे असां या एक्सपोर्ट प्रोसेस ज़ोन में कन्वर्ट कंदासीं या स्पेशल इकोनॉमिक ज़ोन में कन्वर्ट कंदासीं। उन लाइ रस्मी तौर हुननि चीफ मिनिस्टर खे उन कमेटी में रखियो आहे। ॿ जेके तव्हां ऑलरेडी चयो, पहिरीं ॻाल्हि आहे त चीफ मिनिस्टर टेक्निकली बि उनजो मेंबर नथो थी सघे, छाकाणि त इहो मिनिस्टर लेवल ते आहे। जॾहिं उहो प्रोपोज़ल थींदो फॉर एग्जाम्पल त पोइ कैबिनेट में ईंदो, जंहिंजी कैबिनेट जी सदारत चीफ मिनिस्टर कंदो। ठीकु जी, असांखे इहो शक आहे ऐं डेफिनेटली त पहिरीं ॻाल्हि त फेडरल गवर्नमेंट जेकॾहिं स्टील में नथी हलाए सघे त उहो सिंध गवर्नमेंट सां कंसल्ट करे, मे बी सिंध गवर्नमेंट सां हाणे ज़मीन त सिंध गवर्नमेंट जी आहे न, मे बी सिंध गवर्नमेंट कुझु पैसा वफ़ाक़ खे ॾेई हिनखे स्टील मिल खे लीज ते हलाए, जेको बि हुनखे पर्पज़ हुजे सूबे जे अवाम जे मुफ़ाद लाइ या सूबे जे अवाम जे लाइ बेनिफिट लाइ, सिंध जे ओवरऑल जेको आहे सो तरक़ीअ जे लाइ उनखे 19,000 एकड़ ज़मीन इस्तेमालु करे सघे थो। हाणे हिन कमेटी मुक़रर कई। पहिरीं ॻाल्हि त असां पब्लिक जे हवाले सां, सिंध जे अवाम जे नुमाइंद जे हवाले सां इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे चीफ मिनिस्टर इन कमेटी जो मीटिंग जो मेंबर न थिए। इहा बेसिकली हिकिड़ी इंसल्ट आहे त जॾहिं ख़बर आहे त इहो मिनिस्टर लेवल ते आहे ऐं उहो जेको कुझु थींदो उहो जॾहिं को प्रोपोज़ल ईंदो कैबिनेट में त उनजी सदारत चीफ मिनिस्टर कंदो। पहिरीं ॻाल्हि त चीफ मिनिस्टर इन जेको आहे कमेटीअ मां इहो रिग्रेट करे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ एॾो इहो वॾो मनसूबो आहे, एॾी ज़मीन जी जेका मिल्कियत आहे उन जे लाइ निगरान हुकूमत खे का बि मैंडेट कोन्हे त इहो को फ़ैसिलो करे या रिकमेंड करे या उनखे अप्रूव करे। ॿ शयूं आहिनि। टियों इहो आहे त जेको असांखे ॾिसणो आहे त माज़ीअ में पीपल्स पार्टी जे दौर में बदकिस्मती सां सिंध जे ज़मीन ते तमामु घणा धाड़ा लॻायल पिए। मिसाल तौर कीअं मलक रियाज़ जेको आहे सो कब्ज़ो कयो सिंध जे ज़मीन ते, उनखे जेका गैर कानूनी तौर उन कब्ज़ो कयो, उन खां पोइ एक्स्ट्रा ज़मीन जेका उन ते कब्ज़ो कयो ऐं इहो सॼे पाकिस्तान जे सिंध जे माण्हुनि खे ख़बर आहे त इहो छा पियो इशू हले। नंढी वॾी ॻाल्हि ते कंहिं प्रोजेक्ट ते सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो था थियनि, नालो कंहिं प्रोजेक्ट जो, ऐं पोइ उहो जेको प्रोजेक्ट जेका ज़मीन आहे उहे ॿिए मक़सद लाइ इस्तेमालु था कनि ऐं वक़्तु तव्हां ॾिसो त सुप्रीम कोर्ट में अहिड़े क़िस्म जा केस जेके हलनि था। तंहिंजे करे असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ वॾो इशू आहे ऐं महिरबानी करे चीफ मिनिस्टर डिक्लाइन करे ऐं उन खां पोइ चए त बाबा हीअ असां निगरान हुकूमत खे इहो मैंडेट कोन्हे, जॾहिं ईंदड़ गवर्नमेंट ईंदी मीरानी साहब, जीअं तव्हां चयो त निगरान हुकूमत खे क़ानूनी ऐं आइनी तौर ते अहिड़ो को बि मैंडेट न आहे ऐं इहो मामिलो जेको आहे सुप्रीम कोर्ट जे फोरम ते बि उथारियो वियो आहे त आया निगरान हुकूमत जेका आहे उहो छा आइन में अहिड़ो को प्रोविजन आहे जंहिंमें निगरान हुकूमत क़ाइमु कई वञे। उन हवाले सां बि जेके रिमार्क्स आहिनि सुप्रीम कोर्ट जे मोज़िज़ जजनि जा
तो उनमें आइनी तौर ते निगरान सेटअप क़ाइमु नथो करे सघिजे, इहो समूरो इलीगल आहे। अॻिते हली उनजी जजमेंट ईंदी, ॾिसजे त उन जजमेंट में कहिड़ो फ़ैसिलो अचे थो पियो। हीअ जेके पॉलिसी मैटर आहिनि, जी हीअ 19,000 एकड़ ज़मीन सिंध हुकूमत जी जेका प्रॉपर्टी आहे, तमामु वॾो मामिलो आहे। ॿियो त स्टील मिल जेका आहे उनखे 1.1 मिलियन मैट्रिक टन सालियाने लाइ MMBTU जे हलाइण जे लाइ $584 मिलियन जी सरमाएकारी जी ज़रूरत आहे। ऐं उन में जेकॾहिं वधीक तोसी कई वञे थी पई त उनमें जेको प्रोपोज़ल आहे त उहो 1.4 बिलियन जी वधीक ज़रूरत आहे। हाणे सिंध में वफ़ाक़ी हुकूमत ख़ुदि स्टील मिल जूं जेके अंदरि एडमिनिस्ट्रेशन जा मामला आहिनि, ॿिया मामला आहिनि, उन में वफ़ाक़ी हुकूमत बि ज़िम्मेवार आहे। उनखां सवाइ ॿिया जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे बि ज़िम्मेवार आहे। हीअ जेको निगरान सेटअप आहे, उहा सम्झो था त कारूंझर जो बि मामिलो जेको आहे हिन वक़्तु आहे, उनखे लीज़ करण जी कोशिशि कई पई वञे। त हीअ निगरान सेटअप खे जॾहिं क़ानूनी तौर ते इहो मैंडेट बि कोन्हे, त इन क़िस्म जा जेके निगरान हुकूमत फ़ैसिला करे थी पई, तव्हां सम्झो था पिया त उनजे पोयां केरु आहे? असां त केर बि हुजे पोयां, सिर्फ़ु असां फेस वैल्यू ते था ॾिसूं त इहो वफ़ाक़ हुजे या सिंध हुजे, सिंध गवर्नमेंट जे उनखे मैंडेट कोन्हे, ख़ासि करे निगरान। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त ॿिनि अराउंड माना ही दिसंबर जनवरी फरवरी 2 महीननि खां पोइ, ऑलमोस्ट 2 महीननि खां पोइ जेका आहे इलेक्शन थिए थी 8 फरवरी में, ऐं टे महीने में जेका आहे नई सिंध गवर्नमेंट जेका चूंडियल हूंदी उहा हलफ़ खणंदी। तंहिंजे करे 3 महीननि में इहो छो थो फ़ैसिलो कयो वञे, जॾहिं त उनखे मैंडेट बि कोन्हे ऐं एॾी वॾी पकड़ बि कोन्हे, जंहिंजे करे इहा आहे त असांखे शक आहे त कंहिं तरीक़े सां इहा सिंध जी जेका क़ीमती ज़मीन आहे, सोन खां वधीक डायमंड जहिड़ी सिंध जी ज़मीन आहे जंहिं लोकेशन ते आहे, उन ते ॼण हिकिड़ी कब्ज़ो आहे। बुनियादी तौर इहो ईअं सम्झंदो त उहो कब्ज़ो आहे, न आइनी तौर उनखे एक्सेप्ट करे सघे थो, न क़ानूनी तौर करे सघे थो, न पॉलिटिकली करे सघिजे थो, न को इख़लाक़ी तौर इनखे फ़ैसिले खे क़बूल करे सघिजे थो। जी बिल्कुलु, तव्हां सही चयो त क़ानूनी ऐं आइनी ऐं इख़लाक़ी तौर ते बिल्कुलु सिंध गवर्नमेंट, निगरान गवर्नमेंट हुजे या वफ़ाक़ी हुकूमत, उनखे इन क़िस्म जा प्रोजेक्ट जा के बि उन में उन अख़्तियार हासिल न आहिनि। मीरान साहब, कारूंझर जे हवाले सां बि सिंध हुकूमत जो निगरान वज़ीर इहो चवंदो रहियो आहे त उनखे लीज़ कयो वेंदो। उहो बि हिकिड़ो इलीगल जेको आहे फ़ैसिलो थी सघे थो पियो त कारूंझर ऐं स्टील मिल जे हवाले सां सिंध जी सुञाण धुरियुनि, पॉलिटिकल जेके तंज़ीमूं आहिनि ऐं उनखां सवाइ जेके असांजा स्टेक होल्डर आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियूं, उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदव त कहिड़े क़िस्म जो उन जे लाइ एहतजाज करणु खपे, पिटीशन फाइल करणु खपे, छा करणु खपे इन हवाले सां? हाणे पहिरियों जॾहिं तव्हां कारूंझर जी ॻाल्हि कई, उन में तव्हां एज़ इकोनॉमिक्स जे शागिर्द जे हैसियत सां मां तव्हांखे हिकिड़ो अंग्रेज़ीअ में यूज़ कंदा आहिनि कास्ट बेनिफिट एनालिसिस, माना सीड़पकारी उन्हनि जे फ़ाइदे में जेको रिलेशन आहे मैथमेटिकली। पहिरीं ॻाल्हि त अस्यूम कयो त जेको मीडिया में अचे थो भई कारूंझर मां असांखे 1 अरब रुपया कमाईंदासीं या 2 अरब रुपया कमाईंदा, ऐं उहो मिसाल तौर 2 अरब जेके आहिनि उहे बि 10 सालनि 20 ऐं 30 सालनि में, हाणे तव्हां शकी था मिलो न, 30 सालनि में 10 अरब माना त साल में घणो थींदो, वधि में वधि 30-40 जेके आहिनि सो करोड़ रुपया। सिंध गवर्नमेंट एॾी सुञी थी वई आहे जो हेॾी तारीख़ी जेको कारूंझर जबल आहे ऐं उन खां पोइ उन्हनि जे असांजा नफ़सियाती ऐं इमोशनल असांजो अटैचमेंट आहे उन ऐं उन में सियाहत जे करे अञा बि घणो पैसो ख़रीदो इहो कमाए सघे थो। त हर साल 3 या 10 या 12 करोड़नि जे करे तव्हां कारूंझर खे ईअं माना थालीअ में कंहिं माण्हूअ खे तव्हां ॾियो जेको बि लीज़ होल्डर जो फॉर एग्जाम्पल आहे, इहा त टोटली ग़लति ॻाल्हि आहे न। पहिरीं त चऊं त इहा त छा इनखे खपाइण जो या लीज़ ॾियण जी फ़ाइदो कहिड़ो आहे? फ़ाइदो त आहे ई कोन। 20 करोड़ 30 करोड़ फॉर एग्जाम्पल साल में सिंध गवर्नमेंट खे जेकॾहिं फ़ाइदो पए त उहो त कुझु बि कोन्हे न, इहा मुंगेरनि जे बराबरि आहे। तंहिंजे करे पहिरियों त असां इकोनॉमिक पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं त वाकई छो जो सिंध गवर्नमेंट खे एतिरी सुञी कोन्हे, एतिरा पैसा कोन्हनि जो 30-40 करोड़ महीने साल में जेको आहे सो एॾो वॾो असांजो कारूंझर जो खपे। ॿी शइ जेका ॾिसणी आहे त छा जेकॾहिं सिंध गवर्नमेंट ॿिए हवाले सां इहा इनकम कढी सघे थी, रेवेन्यू कलेक्शन खे बहितर करे सघे थो, त ही पंहिंजा असांजा एसेट छो खपायूं?
टियों इहो आहे त जेको सकाफ़ती वरसो आहे, तसवर कयो उन जे खपाइण में त मैथमेटिक्स या इकोनॉमिक्स बि नथी अचे। उहो ईअं आहे, मिसाल तौर सुभाणे चवंदा हुआ जेको मोहन जो दड़ो आहे उनखे असां इहो ख़तमु करे असां हाउसिंग प्रोजेक्ट था कयूं। तसवर कयो त मोहन जे दड़े जी जेका ज़मीन आहे, जो मोहन जो दड़ो जेको बिज़ात ख़ुद आहे, उनजो केॾो वैल्यू आहे जेको असां अंगनि अखरनि में बि जेको आहे असां उनखे नथा करे सघूं, माना तसवर करे सघूं या कैलकुलेट करे सघूं। हाउ कम त जेका सिंध गवर्नमेंट आहे उहो जॾहिं सिंध हाई कोर्ट जजमेंट बि ॾिनी आहे त इनखे का बि लीव न कई वञे, का बि बाइंडिंग नथी कई वञे, त पोइ छाजे करे एॾो ज़िद था कनि त जेको आहे सो असां कारूंजर बि खपाईंदासीं, असां स्टील मिल बि ॾींदासीं, फलाणो ॾींदासीं। इहा बिल्कुलु हिकिड़ी ज्यादती आहे ऐं इहो समुझ नाइंसाफ़ी आहे सिंध जे माण्हुनि सां। मीरानी साहब, पाण ॾिसूं था त सिंध जे हवाले सां बहरिया टाउन जो मामिलो हुजे, हाणे त सुप्रीम कोर्ट जी जजमेंट मौजूदु आहे त बहरिया टाउन जी हिकु वॾी एराज़ी ते कब्ज़ो कयो वियो, गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ो कयो वियो, घटि क़ीमत ते उहा ज़मीन जेका आहे ख़रीद कई वई। बहरिया टाउन जो हिकिड़ो स्कैंडल असांजे आॾो मौजूदु आहे, उनजे ख़िलाफ़ु तमामु वॾे पैमाने ते तहरीक बि हली, मुज़ाहिरा बि थिया। कारूंझर जी अवां ॻाल्हि कई त सिंध जो सकाफ़ती वरसो आहे। 19,000 स्टील मिल जी ॻाल्हि कई पई वञे त उनखे प्रोजेक्ट जे नाले में वफ़ाक़ी हुकूमत फॿाइण जी कोशिशि करे रही आहे। ॿेटनि जो इशू बि पाण वटि डिस्कस थियो, उन ते बि तमामु वॾो एहतजाज थियो ऐं हाणे मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं आहिनि, इलेक्शन खां पोइ नून लीग 18वीं तरमीम खे ख़तमु करण जी जेको आहे उहा स्टेटमेंट ॾिनियूं पियूं वञनि। इहो चयो पियो वञे त 18वीं तरमीम में जेको आहे उहो हिकिड़ो तरमीम जो बाब आहे, 18वीं तरमीम में तरमीम थी सघे थी। NFC जे हवाले सां चयो पियो वञे त सूबनि खे जेको हुनजो शेयर आहे उहो शेयर घटाए सघिजे थो पियो। त ईंदड़ इलेक्शन खां पोइ जेके ही निगरान सेटअप जे हवाले सां असेट सिंध जा विकिरो कया पिया वञनि, ईंदड़ वक़्त जे अंदरि जेको 18वीं तरमीम जे ख़ात्मे जी ॻाल्हि कई पई वञे त सिंध जे हवाले सां जेके ईंदड़ वक़्त में वधीक मुसीबतूं आहिनि, अॻु में बि ज़्यादतियूं थींदी रहियूं आहिनि, उनखे अवां हिकिड़ो एज़ ए पॉलिटिकल एनालिस्ट, इकोनॉमिस्ट तौरु ऐं हिकिड़े सुञाण हिकिड़े शऊर वारे हिकिड़े लेखक जी हैसियत में अवां कीअं था ॾिसो? कहिड़ी ॻाल्हि ते बिल्कुलु ज्यादती आहे। माना हे ईअं सम्झण वञी यूनिट आहे। तव्हांखे ख़बर आहे त वञी यूनिट में गुलाम बेरेज जी का ज़मीन कीअं जेको आहे सो नॉन रेज़िडेंट्स ऑफ सिंध उन्हनि खे ॾिनी वई, ऐं पंहिंजो गुडू बेरा जी ज़मीन उहा ॾिनी वई, अर्बन एरिया जी ज़मीन आहे उहा मुख़्तलिफ़ हवालनि सां ॾिनी वई। तंहिंजे करे हाणे ईअं था चवनि त जॾहिं इलेक्शन थींदी इन में जेको जेके बि पार्टीज़ आहिनि, सिंध दोस्त पार्टीज़, पहिरियों इहो कनि त भई सिंध जी जेका ही 15 सालनि में लीज़ ॾिनी वई आहे, 15 सालनि में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जे नाले में के उन जी कमीशन मुक़ररु करे, हाई कोर्ट जे जज जे सरबराही में कमीशन मुक़ररु करे सॼो ज़मीन जो जेको इशू आहे उनखे अचनि ऐं जिते बि ग़लति कमु थियो आहे उनखे लीज़ खे उनखे ग्रांट खे उहो ख़तमु कनि। ऐं ॿियो इहो आहे त सिंध गवर्नमेंट बाक़ाइदे हिकिड़ी पॉलिसी कैबिनेट जे थ्रू ऐं सिंध असेंबली जे थ्रू हिकिड़ो एक्ट पास करे त सिर्फ़ु हिन शइ जे लाइ सिंध जी ज़मीन ॾिनी वेंदी, बाक़ी जेका कंहिं बि हवाले सां न ॾिनी। जो सुभाणे वफ़ाक़ पंहिंजे मर्ज़ीअ सां जेको आहे को न को ठपो हणंदो त हिन में ही फ़ाइदो आहे, हिन में ही फ़ाइदो आहे। ऐं जेको तव्हांखे ख़बर आहे जनरली चवंदा आहिनि बाबा इहो सिंध जो फ़ाइदो आहे। बाबा सिंध जो तव्हांखे ख़बर आहे त सिंध में कराची में जेका डेवलपमेंट थी थिए 90% जेको आहे सो उहो माइग्रेशन या लॾ पलाण खे जेको आहे सो इनवाइट थी करे, जंहिंमें सिंध खे को फ़ाइदो न आहे ऐं उनखे वधीक जेको आहे सिंध जी ज़मीनुनि ते कची आबादी जे थ्रू उहो कब्ज़ो कयो थो वञे, को फ़ाइदो कोन्हे। त चवण जो मक़सदु आहे त हाणे जेके असां मुतालबो इहो रखूं था त पहिरीं त जेका नई हुकूमत चूंडियल अचे उहो हिनखे सिंध हाई कोर्ट जे सिटिंग जज जे थ्रू कमीशन करे जेका 15 सालनि में जेका ज़मीनूं ॾिनियूं वयूं आहिनि लीज़ ते या मुख़्तलिफ़ नालनि ते उनजी एनालिसिस कनि, रिव्यू कनि, जेका ग़लति आहे त उनखे लीज़ खे ख़तमु कनि। कारूंजर जेका आहे उनखे त नालो ई न खणनि उनजो, उहो आहे या ही जेको 19,000 स्टील मिल जी ज़मीन, हा, उन जे लाइ बि सिंध गवर्नमेंट जेको आहे सो को न को हिकिड़ी पॉलिसी डेवलप करे जंहिंमें सिंध खे जे माण्हुनि खे सिंध खे फ़ाइदो पए। त जीअं तंहिंजे करे हाणे
जेका ईंदड़ इलेक्शन में मे बी ज़मीन जो इशू जेको आहे तो पॉलिटिकल एजेंडा ते अचे इलेक्शन खां पोइ बि जेको आहे सो ही जेको इशू वॾो थियो छाकाणि त हर जॻह ते हर वक़्तु किथे न किथे कोई न कोई माण्हू जेको आहे सिंध जी ज़मीन ते कोई नालो ॾेई ऐं उन ते कब्ज़ो थो करे वञे पोइ उन ते ॿाहिरियां माण्हू था अचनि हुन नुक़सानु केॾो आहे सिंध जी मिल्कियत ते कब्ज़ो ऐं प्लस ॿाहिरीं जेका आबादगारी आहे उनखे बि वाधारो थो थिए जेको कंहिं बि क़िस्म सां उहो उनखे असांखे रिज़ल्ट करणु घुरिजे। मीरानी साहब जीअं तव्हां चयो त सिंध जी मिल्कियत ते कब्ज़ो करे ऐं उन खां बाद में धारी आबादकारी जेको आहे उनखे हिकिड़ो इन्फ्लैक्स आहे उहो सिंध जी डेमोग्राफी जे लाइ हिकिड़ो वॾे ख़तरे जी सूरत में मौजूदु रहे थो। नंबर ॿी शइ त कानून जे अंदरि हिकिड़ो त कानून जे अंदरि इम्प्लीमेंट नथो थिए जीअं 19,000 ज़मीन जो जेको स्टील मिल जो मामिलो आहे उहो कानूनी ऐं आइनी तौर ते वापसि सिंध हुकूमत जी प्रॉपर्टी आहे जंहिं पर्पज़ जेकॾहिं उहो पूरो नथो थिए त उहा वापसि करणी आहे उते उन आइन ऐं कानून जी वायोलेशन थी वञे थी। ॿी अञा कानून साज़ी जी ज़रूरत आहे। सिंध रिसोर्स हिकिड़ी लैंड आहे असां ॾिसूं था कोयलो जेको आहे उहो थर मां निकिरे थो पियो ऐं उन खां बाद में जेका उन मां बिजली पैदा थिए थी पई उहो बिजली थर जो माण्हू छा सिंध जे कंहिं बि डिस्ट्रिक्ट जो माण्हू इस्तेमालु नथो करे उहो नेशनल ग्रिड में वञे थी उहा पिशावर जो माण्हू त जेको आहे इस्तेमालु करे सघे थो लाहौर पंजाब ऐं ॿियनि सूबनि जा माण्हू इस्तेमालु करे सघनि था पर सिंध जे माण्हुनि खे उनजो को फ़ाइदो नथो थिए। ताज़ो सिजावल जे अंदरि गैस जा जेके आहिनि उहा उतां डिस्कवर थी आहे उन्हनि जो बि ईअं ई थींदो। बदीन जे अंदरि घोटकी ज़िलो कादिरपुर गैस फील्ड माड़ी गैस तमामु रिसोर्सिस आहिनि पर सिंध जो माण्हू जेको आहे उहो गैस जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज कंदो रहे थो। गैस जी जेका आहे सहूलियत उनखे मुयसरु नथी मिले त हीअ जेको सिंध खां चइनी तरफ़नि खां असां ॾिसूं था त हिकु त आइन जे अंदरि जेके उनखे राइट मिलियल आहिनि उनजी वायोलेशन थिए थी ॿियो त कानून सां जी ज़रूरत आहे हीअ फुरलुट जेका आहे जीअं तव्हां चओ त हाणे पॉलिटिकल एजेंडा में हिन ज़मीन जी जेका फुरलुट आहे उनखे शामिलु करणो पवंदो त ईंदड़ वक़्त में पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ तव्हां वटि कहिड़ो हूंदो त उन्हनि खे कहिड़े क़िस्म जी एजेंडा रखणु खपे या जेका हीअ इलेक्शन अचे थी पई कंपेन जे अंदरि उन्हनि खे इंक्लूडिंग पीपल्स पार्टी नवाज़ लीग कॉम्प्रेस पार्टी उन्हनि खे पंहिंजे मंशूर जे अंदरि एजेंडा कहिड़ी रखणु खपे सिंध जे हवाले सां सिंध में त चइनी तरफ़नि खां सिंध जे वसीलनि जी फुरलुट थी रही आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी 15 साल सिंध ते जेको आहे हुकूमत करे ईअं मां चई सघां थो त इहो कारो दौर हुयो 15 साल सिंध में इहो कारो दौर ऐं ग़लति हुकूमत हुई जंहिंजे करे इहे सिंध अदरवाइज़ पीपल्स पार्टी जेको सिंध जो मैंडेट 15 सालनि खां 15 साल 1972 खां वठी पई खणी ईंदी अचे तंहिंजे करे हुन ते पॉलिटिकल कानून इख़्लाक़ी फर्ज़ हुयो त सिंध जे वसीलनि जी हिफ़ाज़त करे पर बदकिस्मती सां उहा पीपल्स पार्टी वफ़ाक़ जे उरह दौरान खे साथ ॾेई ऐं लिकल हवाले सां इहे एग्रीमेंट कया पोइ कोयले जो हवालो थिए बहरिया टाउन जो थिए उन खां पोइ जेको गैस जो इशू आहे ॿियनि जो आहे त उहो ऐं आइन खे जेके आहे सो उनखे वायोलेशन कयूं तंहिंजे करे बाक़ी जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि उन में बि असांखे शक आहे छाकाणि त मुख़्तलिफ़ हवालनि सां नवाज़ शरीफ़ बि जेको आहे सो सिंध जे वसीलनि ते उन्हनि जो कब्ज़ो हुयो। तव्हांखे यादि आहे त 1991 में जेको ठाह थियो सिंध ऐं पंजाब जो उन में बि हिकिड़े माण्हू जेको जाम सादिक हो हिकिड़े वोट ते चीफ मिनिस्टर थियो उन अखियूं बंदि करे लाहौर जे प्राइवेट बंगले में वञी साइन कयो जंहिंजे करे सिंध खे 8 ऐं 9 MF जेको आहे पाणीअ जो नुक़सानु पहुचो इहो सॼो इहो डॉक्यूमेंटेड आहे। तंहिंजे करे इहो आहे त बाक़ी जेके ॿियूं धुरियूं आहिनि मिसाल जे तौर SUP आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे क़ौमी आहे उन खां क़ौमी अवामी तहरीक याज़ लतीफ़ पलीजो जी अवामी तहरीक आहे जेकॾहिं उहे इलेक्शन में बीहनि थियनि त उहे पंहिंजे पॉलिटिकल इहो चूंड पधरनामे में उहो जेको ही इशू आहे उन में रखनि ऐं जेका नथा रखनि त ज़ाहिर आहे पोइ सिंध जो माण्हू उन्हनि खे ज़रूरु दोरापो ॾींदो त हेॾे वॾे इशूअ खे तव्हां छो न इम्पोर्टेंस ॾिनी ऐं उनखे तव्हां रखियो। मीरानी साहब हिकिड़े सुञाण फ़र्द जी हैसियत में हिते जेको सिंध जी इंटेलिजेंसी आहे जीअं तव्हां चओ त सिंध जी पॉलिटिकल पार्टियुनि खे उनमें कॉम्प्रेस पार्टी बि शामिल आहिनि हिकिड़ी पॉलिटिकल एजेंडा में सिंध सां थींदड़ जेके ज़्यादतियूं आहिनि उहे मंशूर में नुक़्ता ऐं कंपेन जो उनखे हिसो ठहिणो पवंदो। अवां कीअं सम्झो था त ख़ासि तौर ते जेका NFC जी ॻाल्हि कई पई वञे नवाज़ लीग जे तरफ़ां
त फेडरेटिंग जेके यूनिट आहिनि उन्हनि जो अॻिते हली हिसो घटाइणो पवंदो या अरिड़हीं तरमीम जी हिकु दफ़ो ॿीहर मां सवालु कयां थो पियो उनमें तरमीम जी ॻाल्हि कई पई वञे थी पई त उन हवाले सां अवां त सिंध जी सुञाण धुरियुनि जी पॉलिटिकल पार्टियुनि जी पॉलिटिकल लाइन डायरेक्शन कहिड़ो हुजणु खपे? पहिरीं ॻाल्हि आहे त ॾिसो असां सिंध जा हिकिड़ा शहरी आहियूं ऐं असां ते इख़लाक़ी फर्ज़ थो थिए त सिंध सां जेतिरी बि ज़्यादती थिए उन जे लाइ असां आवाज़ उथारियूं जेके बि फोरम आहिनि ऐं कानून ऐं आइन जे अंदरि जॾहिं अरिड़हीं तरमीम अप्रूव थी त उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेको वफ़ाक़ को बि कर्ज़ वठे थो तंहिंजे करे उहो कीअं ऐं आइन में नेशनल इकोनॉमिक काउंसिल ठहियल आहे जंहिंमें सिंध जो चीफ मिनिस्टर बि उन जो मेंबर आहे उन खां पोइ काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे उन में बि सिंध जो चीफ मिनिस्टर आहे त हीउ जेको कुझु थिए पियो बदकिस्मती सां सिंध जे जेका सोकाल्ड जेके 15 सालनि में जेका चूंडियल हुकूमत हुई उहा उन सां साथारी थिए अदरवाइज़ बिल्कुलु जेको आहे सिंध गवर्नमेंट इशू खणी अची सघे थी जेका तव्हां ॿुधायो हाणे चवंदा NF नेशनल फाइनेंस अवार्ड NFC था चऊं वफ़ाक़ छा थो करे जो अखियूं बंदि करे पियो थो कर्ज़ खणे ज़ाहिर आहे उन ते तव्हांखे व्याज बि ॾियणो आहे ऐं उहे जेके कर्ज़ आहिनि उन नॉन प्रोडक्टिव आहिनि जंहिंमें माना को इकोनॉमिक फ़ाइदो ई कोन्हे पोइ हाणे जॾहिं कर्ज़ मथो थो चढ़ी वञे त पोइ हुननि जी सॼी मार सूबनि ते आहे त सूबा जेके आहिनि असांखां वधीक था पैसा वठनि तंहिंजे करे उन में तव्हां चेंज आणियो ऐं सूबनि जो जेको हिसो आहे उहो वफ़ाक़ खे जे हिसे में जेको आहे वधीक वाधारो थिए असुलु इशू इहो आहे अखियूं बंदि करे वफ़ाक़ कर्ज़ थो खणे उनजी का जस्टिफिकेशन न आहे छो था खणे ऐं उहो वॾी ॻाल्हि आहे त ट्रांसपेरेंट बि न आहे शकील त क़ौमी असेंबली में बि उहो जेको आहे बहस में नथो अचे त वफ़ाक़ जेकॾहिं ही लोन खणे थो त छाजे करे थो खणे ऐं कीअं उनखे रिटर्न कंदो ऐं उहो कहिड़े पैटर्न ते कंदो नतीजन इहो थियो त पोइ हाणे जॾहिं वफ़ाक़ कर्ज़ी थो थिए पोइ हुनजी सॼो जेको बार आहे उहो सूबनि ते थो अचे त हीउ जेको हाणे NFC अवार्ड त कुझु बि न आहे न हिकिड़ी डिस्ट्रीब्यूशन आहे त वफ़ाक़ खे केतिरो हूंदो ऐं सूबनि खे केतिरो हूंदो हाणे तो जेको आहे वफ़ाक़ जो ऐं जेका क़ीमत भरनि उहो जेको आहे सूबा भरनि इहा त ज़्यादती आहे न बिराणी साहब जेका मुल्क जी इकोनॉमिकल सूरत हाल आहे जंहिंजो तव्हां बि हवालो ॾिनो ऐं ईंदड़ वक़्त जे अंदरि जेका ही ख़तरा आहिनि ख़ासि तौर ते नंढनि सूबनि ऐं उनमें सिंध जे लाइ रिसोर्स जेका पुरलुट आहे तव्हां ज़मीनुनि जी ॻाल्हि कई त उनखे पॉलिटिकल एजेंडा जो हिसो ठाहिणु खपे अव्हां कीअं सम्झो था अव्हांखे छा थो लॻे त हीअ जेका नवाज़ लीग अरिड़हीं तरमीम जे ख़ात्मे जी गुफ़्तगू करे थी पई या सिंध जे अंदरि जेको ही बैड गवर्नेंस आहे गुज़िरियल 15 सालनि में ज़ाहिर आहे त NFC जी मद में बि अरबें रुपया मिलिया उहे सही नमूने प्रॉपर तरीक़े सां यूटिलाइज़ न थी सघिया या सिंध जे जेका आइनी हक़नि जी भञकड़ी थिए थी पई उन में सिंध हुकूमत किथे किथे जेको आहे ख़ामोश रहे थी ॿेटनि जो असां मिसाल ॾेई सघूं था बाद में वरी समरियूं आयूं उन खां बाद में जॾहिं प्रेशर थियो त स्टेटमेंट उहा तब्दील कई वई ईंदड़ इलेक्शन खां पोइ इकनॉमिकल सूरत हाल जियो पॉलिटिकल सूरत हाल सिंध जे ख़तरनि जे हवाले सां अव्हां कीअं ॾिसो था ईंदड़ मंज़रनामो ऐं उनमें असांखे कहिड़ी स्ट्रेटजी जेका आहे पॉलिटिकली उहा अख़्तियार करणु खपे? पहिरीं ॻाल्हि हिकिड़ो तव्हां ॾिसो त सबक़ु आहे सेंसस जे हवाले सां चीफ मिनिस्टर हिकिड़ो हफ़्तो अॻु में वॾो बयानु ॾिनो त जेकॾहिं सिंध जे सही जेका आहे ॻणप न थी त असां साइन कोन कंदासीं जेको काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट पोइ चवनि था त हफ़्ते खां पोइ उहो ई चीफ मिनिस्टर वञी कराची इन में इस्लामाबाद में अखियूं बंदि करे उन ते साइन करे ऐं सिंध जा जेका ॻणप थिए थी सही ॻणप उनखे उहो रिजेक्ट करे ऐं हथरादो जेको अंग अखर ॾिना विया हाणे इहो हिकिड़ो सबक़ु आहे त ऐं इहो असां सभिनी जे लाइ आहे त हेॾा वॾा इशू जेके तव्हां ॿुधाया केॾी बि असां बहस कयूं केॾो बि एहतजाज कयूं केॾो बि वॉइस ते केॾो बि मीडिया ऐं आवाम जेको आहे थिए ऐं उन खां पोइ जेको चूंडियल जेको सिंध जो जेको चीफ मिनिस्टर आहे उहो वञी सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ वञी हिते सिग्नेचर करे इहा ज़्यादती आहे इहो ई पॉइंट इहो आहे त असां चाहियूं था त सिंध में फ्री ऐं फेयर इलेक्शन थिए ॿियूं पार्टीज़ बि शामिल थियनि मे बी खटी अचनि त जीअं असेंबलीअ में हिकिड़ो बैलेंस्ड प्रोपोर्शन हुजे ऐं जेको का बि गवर्नमेंट सिंध जी हुजे
उहा सिंध जे क़ौमी हक़नि में आइन जे जेका ॾिनल हक़ आहिनि उन जे ख़िलाफ़ को बि अहिड़ो मुआइदो को बि उनखे अप्रूव न करे। बाक़ी इहा आहे त जीअं तव्हां चयो त ख़तरा तमामु घणा आहिनि। तव्हां अॼुकल्ह ॻाल्हियूं हलनि पिया ब्लू इकोनॉमी, माना सिंध जो जेको कोस्ट आहे, ॿेट आहिनि या पंहिंजो सी पोर्ट आहिनि, उन जे हवाले सां या ज़मीन जेको कोयलो आहे सिंध जो, उहो गैस, इहे सभिनि खे जेको असां ॾिसूं था त जेसि ताईं कि सिंध जी जेका चूंडियल हुकूमत मज़बूतीअ सां सिंध जे मुफ़ादनि जो जेको आहे सो हिफ़ाज़त न कई सिंध जे जेके आइनी हक़नि जो, त यकीनन सिंध खे उहो नुक़सान पहुचंदो। लास्ट क्वेश्चन मीराणी साहब, अवां खां अवां पॉलिटिकल पार्टियुनि ते पाण ॻाल्हाए आयासीं त उन्हनि जी कहिड़ी पॉलिटिकल एजेंडा हुजे, सिंध जे ख़तरनि जे हवाले सां बि ॻाल्हाए आयासीं। इलेक्शन जे हवाले सां ज़ाहिर आहे त कंपेन थींदी, उनमें जलसा थींदा, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियूं उम्मीदवार जेको आहे उहो तकनि में वेंदा। वोटरनि जे लाइ अवां कीअं छा चवंदो त उन्हनि खे पंहिंजे उम्मीदवारनि खां कहिड़े क़िस्म जो पुछाणो करणु खपे, छाकाणि त असां वटि पुछाणो न कयो वेंदो आहे, ज़ात बिरादरी राज भाग ते जेको आहे उहो वोट ॾिना वेंदा आहिनि। वोटर्स जे लाइ ख़ासि तौर ते नौजवाननि जे लाइ, नौजवाननि जो हिकिड़ो वॾो अंग आहे पूरे मुल्क में, 2.5 करोड़ खां वधीक जेको नौजवान वोटर आहे, उन्हनि खे अवां छा चवंदो त उम्मीदवार जॾहिं हुननि वटि पहुचनि तकनि में, पॉलिटिकल पार्टियुनि जा मुख़्तलिफ़ उम्मीदवार, त पुछाणो कहिड़े क़िस्म जो करणु खपे उन्हनि खां? पहिरियों पुछाणो पवे त कानून जी हुकुमरानी, लॉ एंड ऑर्डर, अमन अमान, छाकाणि त अमन अमान खां ई पोइ बाक़ी ॿी शइ तरक़ी थींदी, जंहिंमें रोज़गार बि पैदा थींदो, मोबिलिटी बि थींदी, तालीम बि थींदी। तव्हां ॾिसो, तव्हां पाण इहो अपरसन सां तालुक़ु था रखो, सखर खां मथे घोटकीअ ताईं रुगो जेको आहे खुले आम माण्हू वीचारा अॻुवा पिया थियनि, औरतूं अॻुवा पई थियनि, ॿारड़ा मासूम अॻुवा पिया थियनि। त पहिरियों सिंध जो माण्हूअ जो जेको नुक़्तो इहो हुजे त भई जेको बि कैंडिडेट बीहे उहो अमन अमान क़ाइमु करे पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसीअ में, ऐं ॿियो सिंध जे हवाले सां जेका हुकूमत ठहे उनखे मजबूर करे। ॿी शइ इहा आहे त सिंध जा जेके वसीला आहिनि उनजी बिल्कुलु उनजी जेका हिफ़ाज़त कई वञे, छाकाणि वसीलनि में ई रोज़गार पैदा थींदो ऐं तरक़ी थींदी ऐं माण्हुनि खे उन्हनि खे फ़ाइदो पवंदो। ॿियो इहो आहे। ऐं टियों इहो आहे त सिंध में जेका कराचीअ खे छॾे बाक़ी जेको सिंध आहे उनखे इंडस्ट्रियलाइज़ेशन, माना सनअतकारी हंगामी बुनियादनि ते थिए, त जीअं जेको आहे सो रोज़गार बि पैदा थिए, गुरबत ख़तमु थिए ऐं गवर्नमेंट खे बि टैक्स थियनि ऐं माण्हुनि खे फ़ाइदो थिए। ऐं ॿियो जेको इहो आहे त औरतूं जेके आहिनि उन जे डेवलपमेंट लाइ कारोकारी ते जे पहिरियों ॻाल्हायोसीं अमन अमान, उन सां गॾोगॾु हॉस्पिटलूं ठाराइणु घुरिजनि ऐं तालीमी अदारनि खे बहितर कयो वञे, त जीअं असांजी औरतूं जेके आहिनि सो उहे तालीम वठी ऐं पंहिंजे सिंध जी तरक़ी में पंहिंजो हिसो वठनि ऐं पंहिंजे ख़ानदान खे अक़लियतुनि जे राइट्स जी बि ॻाल्हि करणु खपे, उन्हनि सां बि तमामु घणी ज़्यादती थींदी। ऑटोमेटिकली उहो त ख़ुदि ब ख़ुदि राइट। लास्ट में इहो आहे त सिंध जा शहर, तव्हांखे ख़बर आहे त डेवलपमेंट जे टर्मिनोलॉजी में जेके शहर आहिनि उहे तरक़ीअ जा जेके ईअं सम्झ त मर्कज़ आहिनि। असांजा जेके 15 सालनि में जेका हुकूमत हुई उन सॼे शहरनि खे तबाह कयो। तव्हां, मां लाड़काणो ॾिठो, मुंहिंजे जेको ॻोठ वारो होम टाउन आहे, तव्हां लाड़काणो वञो, सखर ॾिसो, कराची ॾिसो, हैदराबाद ॾिसो, तव्हांखे उहे शहर ॾिसंदा ई कोन नज़र कोन हूंदा, सिर्फ़ु उन में जायूं बीठियूं आहिनि, उन में माण्हू बीठा आहिनि। त शहरनि खे बाक़ाइदे मास्टर प्लान जे तहत उनखे एॾी तरक़ी ॾिजे त उहो बाक़ाइदे रोज़गार बि पैदा कनि, उनखां पोइ इन्वेस्टमेंट बि आणनि ऐं जेके तालीम जूं, सिहत जूं उहे बि फैसिलिटी थियनि, त जीअं सिंध जो माण्हू जेको आहे फ़ाइदो वठे। लास्ट में इहो चवंदो त हाणे असांखे बहितरीन हुकूमत, रूल ऑफ द लॉ ऐं सिंध जे हक़नि जी जेका आहे प्रोटेक्शन करण वारी सिंध गवर्नमेंट घुरिजे, न को ही 15 सालनि वारी सिंध जी गवर्नमेंट घुरिजे। महिरबानी प्रोफेसर मुश्ताक मीराणी साहब, तव्हां असांखे प्रोग्राम जे लाइ टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।